अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही बुधी रहा आयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता असी हमारी खिदमत में पेश करूँ था रेड इंडियन कबीले सियाटल जे सरदार जो अमेरिकी सदर जे नाले लिखियल ख़त। ही ख़त 1854 धारे लिखियो वियो हो। ही ख़त असां हमारी खिदमत में पेश करे रहा आहियूं नामियारे ॾाहे लेखक साईं इब्राहिम जोए जे किताब सिंध जा मूं सपननि में सोची मंझां चूंड करे। ही ख़त हमारी खिदमत में पेश करे रहियो आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण जदीद सिंधी साफ़ जो बानी साईं इमदाद ओढो। सामईन सिंध जे ॾाहे मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोए जे किताब सिंध जा मूं सपननि में सोची मां हिकु अहम लेख 1854 में हिकु रेड इंडियन कबीले सियाटल जे सरदार जो अमेरिकी सदर जे नाले ख़त जंहिंजो उनवान आहे असां पंहिंजी धरतीअ जो सौदो नथा करे सघूं। इहो ख़त अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। वाशिंगटन जे फरमान रवा असांखे चवराए मोकिलियो आहे त हू असां खां असांजूं ज़मीनूं ख़रीद करणु घुरे थो। हुन असांजे कबीले जे माण्हुनि लाइ पंहिंजी दोस्तीअ ऐं नेक नियती जे जज़्बनि जो इज़हार पिणु कयो आहे। इहा संदसि महिरबानी। असीं इहा ॻाल्हि भलीअ भित ॼाणूं था त खेसि असांजी दोस्तीअ जी का बि ज़रूरत कान्हे, पर पोइ बि असीं संदसि अहिड़ी आछ ते थधे दिलि सां सोचींदासीं, छो त असीं इहो बि ॼाणूं था त असां जेकॾहिं खेनि पंहिंजूं ज़मीनूं न बि विकिणी ॾिनियूं तॾहिं बि गोरा बंदूकूं खणी ईंदा ऐं असां खां असांजूं ज़मीनूं ज़ोरीअ खसे वठंदा। अवीं धरती ऐं आकाश जी गरमाइश कीअं था विकिणी या ख़रीद करे सघो, इहा ॻाल्हि ई असां लाइ अजब जहिड़ी ऐं भवाइती आहे। अवां जी तरावत ऐं पाणीअ जी अछ जेकॾहिं असांजी मिल्कियत ई न आहिनि त पोइ उहे असां खां अवीं कीअं था ख़रीद करे सघो। इन धरतीअ जो हर गोशो, इन मिटीअ जो ज़रो ज़रो असांजे कबीले वारनि लाइ मुक़दस शइ जी हैसियत रखे थो। दयाल जे हर वण जा नोकदार चमकंदड़ पन, समुंड जो हर वारियासो किनारो, घाटनि ॿेलनि ऐं झंगलनि में छायल धुंध, उन्हनि जी घाटी थधी छांव, हिन धरतीअ जो हर मैदानी इलाइक़ो ऐं भूं भूं कंदड़ भंवर ऐं भुण भुण कंदड़ पोपट, हर जीत ॼणो असां लाइ मुक़दस आहे। वणनि जी टारियुनि ऐं पननि में जेको रस गर्दिश करे थो सो असांजे कबीले जे माण्हुनि जी यादि ऐं तजुर्बे मूजिबि असां ॻाढ़नि हिंदुस्तानी लोकनि जी यादगिरीअ जो दफ़्तर आहे। गोरा माण्हू मरण पुॼाणा पंहिंजी जनम भूमीअ खे विसारे वेहनि था। असांजा माण्हू मरण खां पोइ बि हिन सदा मलूक सोणी धरतीअ खे नथा विसारनि, छो त इहा असां ॻाढ़नि लोकनि जी जीजल माउ आहे। असीं हिन धरतीअ जो जुज़ आहियूं, इन जा हिलाली पुट आहियूं ऐं इहा असांजो जुज़ आहे। हिन चमन जा सुहिणा साह सिबाणा गुल, मन मोहींदड़ खुशबू भरियल असांजा भाइर आहिनि। हरणियूं, घोड़ा, अज़ीम उकाब वग़ैरह, इन्हनि सभिनी खे असीं पंहिंजा अबे अमा ॼावा सम्झूं था। पहाड़नि जूं बुलंद चोटियूं, चरागाहनि जी माक, घोड़नि जे जिस्म जी गरमाइश ऐं माण्हू, असीं सभई हिकु कुटुंब जीअं आहियूं। तंहिं करे वाशिंगटन जे सरदार जॾहिं असांखे इहो चवराए मोकिलियो त हू असां खां असांजूं ज़मीनूं गिनणु घुरे थो, ॼण त हुन असां खां घणो कुझु घुरी वरितो आहे। हुन इहो बि चवराए मोकिलियो आहे त हू असांजे रहण करण लाइ कुझु इलाइक़ो मख़सूस कराए छॾींदो त जीअं असीं उते उन इलाइक़े में आसूदगी सां रही सघूं। संदसि तजवीज़ मूजिबि उन इलाइक़े में रहण सां असीं संदसि राया थी वेंदासूं ऐं हू असांजो सरदार हूंदो, मालिक हूंदो। ज़मीन जी ख़रीदारी या इन जे विकिरे बाबति अवां जी तजवीज़ ते असीं सोच वीचार कंदासूं, पर इहो मामिलो एॾो को हल्को या सौखो कोन्हे, छो त असां लाइ ही धरती मुक़दस आहे। नहरनि ऐं दरियाउनि में वहंदड़ झरकंदड़ ऐं चिलकंदड़ पाणी महज़ रुगो पाणी ई नाहे, पर इहो असांजी नज़र में पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे रत मिसल आहे। जेकॾहिं असीं के दबाव में अची लाचार ऐं बेवस बणिजी मजबूरी हेठि पंहिंजी ही ज़मीन अव्हां खे विकिणी बि खणी ॾियूं, तॾहिं बि यादि रखिजो त इहा मुक़दस आहे। अवीं पंहिंजी औलाद खे इहो ज़रूर ॿुधाइजो त ही धरती मुक़दस आहे। ढंढुनि जे उजरे जर में नज़र ईंदड़ हर को धुंधलो पाछोलो मुंहिंजनि माण्हुनि जी यादुनि ऐं उन्हनि सां लाॻापियल वाक्यनि जो दास्तान ॿुधाए थो।
यादुनि जे वहंदड़ पाणीअ जी गुड़गुड़ाहट ॼण त मुंहिंजे बुज़ुर्गनि जे आवाज़नि जो पड़ाॾो आहे। दरिया असांजा हमराह आहिनि, साथी आहिनि, उहे असांजी उञ उझाइनि था, असांजूं ॿेड़ियूं उन्हनि में तरनि थियूं, हलनि थियूं, उहे असांजे बचनि जी खाद खुराक, पेट गुज़र ऐं जियापे जो ज़रियो आहिनि। जेकॾहिं असीं पंहिंजूं ज़मीनूं अव्हां खे विकिणी बि ॾियूं तॾहिं बि इहा ॻाल्हि यादि रखिजो ऐं पंहिंजनि बचनि खे ॿुधाइजो त दरिया असांजा साह आहिनि ऐं अव्हां जा बि, ऐं अॼु खां पोइ अव्हीं बि दरियाउनि खे इहा ई शफ़क़त ॾिजो जेका अव्हीं पंहिंजे साह खे ॾींदा आहियो। रेड इंडियन कबीले जे माण्हुनि अॻिराई कंदड़ ऐं अॻिते वधंदड़ गोरनि अॻियां सदाईं ईअं भाॼ खाधी आहे जीअं सुबुह जे वक़्तु उभरंदड़ सिज जे किरणनि अॻियां पहाड़नि जो धुंध ग़ाइब थी वेंदो आहे। पर असांजनि अबनि ॾाॾनि जी रख मुक़दस आहे, उन्हनि जूं क़बरूं असां लाइ मुक़दस मुक़ाम आहिनि ऐं बिल्कुलु अहिड़ी रीत ही जबल, ही वण, धरतीअ जो ही हिसो जंहिं ते असीं रहूं था असां लाइ मुक़दस आहे। असीं ॼाणूं था त गोरा असांजी रिवायतुनि खां वाक़ुफ़ आहिनि। उन्हनि जी नज़र में ज़मीन त मिड़ई ज़मीन आहे, संदसि नज़र में ज़मीन बि ॼण त ख़रीद ऐं फ़रोख़्त थींदड़ का शइ आहे। ज़मीन जो को टुकड़ो या हिसो या को इलाइक़ो कंहिं इलाइक़े जहिड़ो ई महज़ को ज़मीन जो टुकड़ो या इलाइक़ो आहे। धरतीअ माउ जहिड़ी अमूल मुक़दस ऐं बाज़ारी वस्तुअ सां संदन इहा रवश फ़क़त इन करे आहे जो उहे उन जी अफ़ादियत खां अणवाक़ुफ़ आहिनि। खेनि कहिड़ी ख़बर त धरतीअ जो रिश्तो छा खे चइबो आहे। उहे त उन अजनबी या सत धारे माण्हू वांगुरु आहिनि जेको राति जी ऊंदाहीअ में कंहिं चोर वांगुरु अचे थो ऐं ज़मीन मां खेसि जेकी कुझु वणे थो सो छिनी वठे थो। उन जी नज़र में धरती संदसि धरतीअ न पर ॼण त संदसि का दुश्मन हूंदी आहे। हू उन सां वेरीअ वारो वर्ताव करे थो ऐं जॾहिं उनखे फतह करे पंहिंजे ज़ेरपा करे थो वठे त पोइ वरी कंहिं बि धरती खे फतह करण ऐं उनखे पंहिंजे मातहत बनाइण लाइ अॻिते वधे थो। हू पंहिंजनि अबनि ॾाॾनि जूं क़बरूं उते ई छॾे अॻिते वधी वञे थो ऐं वरी कॾहिं भुलिजी बि उन जी का सार संभाल नथो लहे। हू धरती खे उन जे पेट जावनि सगन पुटनि वटां ज़ोर ज़बरदस्ती सां खसे यरगमाल बनाए थो छॾे, खेसि उन जो ज़रो बि ख़्यालु नथो रहे। हू उन जी का बि परवाह नथो करे। हू पंहिंजे अबनि ॾाॾनि जी क़बरुनि खे ऐं पंहिंजे बचनि जी पैदाइशी हक़ खे बि विसारे छॾे थो। हू धरती माउ खे ऐं आकाश खे ख़रीद कयल शयुनि जीअं सम्झे थो। हू उन धरतीअ ते लुटमार करे थो, उनखे उजाड़े बर्बाद करे थो छॾे, पोइ कंहिं रिढ बकरी वांगुरु या चमकंदड़ मुड़ियनि वांगुरु उनखे विकिणी छॾे थो। संदसि हबच ऐं हवस ऐं तोसी पिसंदीअ धरतीअ जी ज़ख़ीरी ऐं माल मताउ खे ॻेही ऐं गिड़काए थी छॾे। हू धरती मार ऐं माण्हू मार जो माहिर आहे, उन ते हू फ़ख़ुरु करे थो। मूंखे वधीक त ख़बर कान्हे, अलबत असांजूं रिवायतूं अव्हां जी रिवायतुनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। अव्हां जे शहरनि जूं रौनकूं असांजे ॻाढ़नि हिंदुस्ताननि जी अखियुनि खे तकलीफ़ पहुचाइनि थियूं। थी सघे थो त इहो बि इन करे हुजे जो रेड इंडियन झंगली माण्हू आहिनि, उहे अव्हां जी रमज़नि ऐं रिवायतुनि खे नथा सम्झी सघनि। अव्हां गोरनि जे शहरनि में का बि जॻह सांतीकी न आहे। उन्हनि शहरनि में अहिड़ी का बि जॻह नथी सुझे जिते बहार जी ख़ूबसूरत ऐं मन खे मोहींदड़ रुत में निसरंदड़ पननि जी का सरसराहट, का सरगोशी ॿुधी सघिजे या शोख ऐं चंचल ऐं रंग बिरंगे पोपटनि जी निर्मल ऐं कोमल परनि जी सुरड़ाहट खे महसूस करे सघिजे। पर इहे ॻाल्हियूं शायदि आउं इन करे रहियो आहियां जो आउं हिकु झंगली माण्हू आहियां ऐं अव्हां सुधरियल माण्हुनि जी ज़िंदगीअ जे मुहज़िब आदाबनि खे सम्झी नथो सघां। अव्हां जे शहरनि जो हीउ बुरो सुरो हुल हंगामो सचपच त कननि खे खाए थो। उहा कहिड़ी ज़िंदगी चइबी जंहिंमें इंसान कंहिं कोयल जो उदास कूक ई न ॿुधी सघे या सांझीअ टाणे पाणी जे तलाउनि में मौजूद ॾेडरनि जे सुर जा आवाज़ बि न ॿुधी सघे। उहा कहिड़ी ज़िंदगी चइबी। आउं ॻाढ़नि हिंदुस्तानी जी नसल सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहियां ऐं मूं में का बि सुध बुध या साञा कान्हे। आउं अव्हां जे बिचापड़िन मुहज़िबपणे खे सम्झी नथो सघां। आउं जाहिल, अयाणो ऐं ॼट क़िस्म जो माण्हू आहियां। मूं में का बि सम्झ कान्हे। ॻाढ़नि हिंदुस्तानियुनि जी नसल सां तालुक़ रखंदड़ माण्हू फितरत जो आशिक़ हूंदो आहे। हूअ ढंढ जे मथाचरे तां घुलंदड़ थधिड़ी हीर जे झीणे आवाज़ खे ॿुधण ऐं उन जी हुगाव खे महसूस करण खे तरजीह ॾिए थो। असांजी नज़र में हवा हिकु क़ीमती शइ आहे, छो त हिन काइनात में मौजूद सभई साह वारा इंसान तोणे हैवान, पखी पतण तोणे जीत ॼणिया
सभई उन हवा वसीले ई साह खणनि था ऐं जीअरा रहनि था। तंहिं करे उहे सभई साह जी हिक ई लड़ी में पोयल आहिनि। पर हिकु सुफ़ेद रूह गोरो जंहिं हवा मां साह खणे थो, तंहिंजी क़दुरु क़ीमत खां अणवाक़ुफ़ हूंदो आहे। असीं जेकॾहिं ही ज़मीन अव्हां खे विकिणी ॾियूं त यादि रखिजो त हिन मिटीअ जी फिज़ा में मौजूद हवा निहायती क़ीमती विथो आहे। हीअ उहा हवा आहे जंहिं में असांजनि अबनि ॾाॾनि पहिरियों साह खंयो हो ऐं उन ई हवा में आख़िरी पसाह पिणु खंया हुआ। हिन हवा खे असांजे बचनि बि ज़िंदगीअ जो रूह ओतणियो पवंदो। असीं जेकॾहिं पंहिंजूं ज़मीनूं विकिणी छॾियूं त अवीं एतिरो सो ज़रूर कजो जो उन धरतीअ खे पाक पवित्र रखिजो, उन खे मुक़दस सम्झिजो, हिकु अहिड़ी जॻह मिसल सम्झिजो जंहिंजी हवा ऐं फिज़ा में मौजूद चिरागाहनि जे गुलनि जी सुरहाण ऐं मीठास जो लुत्फ़ गोरे नसल सां तालुक़ रखंदड़ माण्हू बि माणे सघे थो। असीं अव्हां जी नाच ते त अवीं असां खां असांजूं ज़मीनूं ख़रीद करणु घुरो था, तंहिं ते सोच वीचार कंदासूं ऐं जेकी अवीं घुरो था, जेकॾहिं असीं ईअं कयूं बि त इहो हिकु शर्त ते कंदासूं ऐं इहो शर्त ही हूंदो त अवीं गोरा माण्हू हिन धरतीअ जे साह वारनि पशुअनि तोणे पखियुनि सां पंहिंजे कुटुंब जे भातियुनि वांगुरु पेश ईंदो। आउं हिकु जंगली माण्हू आहियां, मूं में का बि सम्झ सुरत कान्हे, पर मूं हिन वसी मैदानुनि में हज़ारें पाॾा ऐं मेहूं मुअल ऐं ॻरियल सड़ियल हालत में ॾिठियूं आहिनि, जेके अव्हां गोरनि जी तेज़ रफ़्तार गाॾियुनि जे टकर में अची मरी वयूं आहिनि। आउं जंगली माण्हू आहियां, मूं में एॾी सम्झ त कान्हे जो आउं इहो सम्झी सघां त नेठि बि हिकु धुओं उॾाईंदड़ तेज़ रफ़्तार लोह घोड़ो कंहिं जीअरे जाॻंदे जीव पाॾे एतिरो अहम छो आहे। असीं जेकॾहिं इन साह वारनि जो शिकार करियूं था त बि फ़क़ति पंहिंजे साह लाइ, पंहिंजे जियापे लाइ। अव्हां त बिना सबब जे ऐं हरू भरू इन्हनि क़ीमती ऐं काराइतनि जानवरनि जी हत्या कंदा था वतो। इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां मत भरी आहे। जानवर जेकॾहिं न हुजनि हा त जेकर इंसान कहिड़नि हालनि में हुजे हा, जेकॾहिं सभई पशु पखी ख़तम थी वञनि त इंसान जेकर हिकु अज़ीम अकेलाइब में वेगाणो थी मरी वञे, कंहिं ज़ख़्म कंहिं घाव जो ईज़ाउ जहिड़ो उन्हनि गुगदाम सासियुनि पशुअनि पखियुनि खे ईंदो आहे, तहिड़ो ई उहो इंसान खे बि ईंदो आहे, छो त ही समूरी मख़लूक हिक ई बंधण में ॿधल आहे। अव्हां पंहिंजी औलाद खे इहो ज़रूर सेखारिजो त ही धरती जेका अव्हां जे पेरनि हेठां आहे, सा असांजनि अबनि ॾाॾनि जी ख़ाक आहे। इहो सेखारण ऐं ज़हन नशीन कराइण इन करे बि ज़रूरी आहे त जीअं उहे हिन धरतीअ जो एतिराम कनि। अवीं पंहिंजी औलाद खे इहो बि ॿुधाइजो त ही धरती असांजे नस्लनि वारनि माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां आबाद आहे। ऐं हा, अवीं पंहिंजी औलाद खे इहो बि दर्स ॾिजो, जेको दर्स असां पंहिंजनि बचनि खे ॾिनो आहे त ही धरती असांजी माउ आहे। हिन धरतीअ सां जेको कुझु सलूक कयो वञे थो, उन ते जेको कुझु गुज़रे थो, वहे वापरे थो, तंहिंजो असर हिन धरतीअ जे हिलाली पुटनि ते बि पवे थो। असांजो अक़ीदो आहे त जेको माण्हू हिन ज़मीन ते थुक उछलाए थो, सो हक़ीक़त में ऐं सचपच त पंहिंजे ई मुंहं ते थुक उछलाए थो। असांखे इहा चङी रीत ख़बर आहे त धरती माण्हू जी मिल्कियत नाहे, पर हिकु साह संगीणे माण्हूअ जो धरतीअ सां सिधो तालुक़ आहे। धरतीअ सां ई माण्हू सुञापिजे थो। असांखे ख़बर आहे त जीअं रत कंहिं ख़ानदान या कबीले खे ॻंढे थो, तीअं सॼी मख़लूक बि हिक ॿिए सां गॾियल ऐं जुड़ियल आहे। जेके माण्हू हिन धरतीअ ते ज़्यादतियूं कनि था, ज़ोर ज़बरदस्ती ऐं ज़ुल्म कनि था, से हक़ीक़त में हिन धरतीअ जे सचनि सपूतनि सां ज़्यादती कनि था। ज़िंदगीअ जो कापो माण्हू जी उणत नाहे। माण्हू त उन में शामिल अनेक धागुनि मंझां फ़क़ति कंहिं हिकु धागे मिसल हूंदो आहे। ज़िंदगी जी ॼाण सां खेॾण ज़रिए माण्हू धरतीअ सां जेको सलूक करे थो, जेका हलत हले थो, सा हक़ीक़त में त हू पंहिंजे पाण सां हले थो। पर असीं अव्हां जी इन आच ते बि सोच वीचार कंदासीं त असांजा माण्हू अव्हां पारां तजवीज़ कयल मख़सूस इलाक़नि में मुंतक़िल थी वञनि ऐं उन इलाक़े ताईं महदूद रहनि। असीं सभिनी खां अलॻि थलॻ कंहिं कुंडाइती गोशे में ऐं धार रहंदासूं ऐं अमन सां रहंदासूं। असीं पंहिंजी हयात जा बाक़ी ॾींहड़ा कीअं गुज़ारींदासीं, तंहिं ॻाल्हि जी कहिड़ी अहमियत आहे? काई कान्हे। उन बाबति केरु ॻणती कंदो? केरु असांजे आईंदे बाबति सोचींदो ऐं फ़िक्रमंद थींदो? असांजे नसल वारनि पंहिंजे वॾनि खे अॻिराई कंदड़ ज़ोरावर दुश्मन हथां शिकस्त खाईंदे, उन्हनि जे आॾो पंहिंजा कंध झुकाईंदे ॾिठो आहे। असांजा जोधा ऐं बलवान अहिड़नि शिकस्तुनि ते हमेशह शर्मसार थिया आहिनि ऐं शिकस्त खाइण खां पोइ पंहिंजनि अज़ली वेरियुनि खां पलांद वठी खेनि जोगी सेखत ॾियण जो उदम करण बदिरां
पंहिंजा बाक़ी ॾींहं सुस्तीअ ऐं काहिली में गुज़ारनि था ऐं ईअं पंहिंजी बहादुरीअ ते कलंक लॻाइनि था ऐं पाण खे पूरे कबीले ऐं नसल खे ग़ुलामीअ जी ज़िलत भरे आड़ा में धिके छॾनि था। उहे सणभा सवादी ऐं मिठास सां भरपूर खाधा खाई ऐं नशे आवर शराब पी पंहिंजनि जिस्मनि खे बिगाड़े ऐं गंदो ऐं गलीज़ करे छॾनि था। मधु ऐं माया जी मोह में मस्त बणिजी ग़ुलामीअ जी सुख भरी निंड जा हिराक बणिजी वेंदा आहिनि ऐं ईअं पंहिंजनि माण्हुनि सां संदन बेवफ़ाई जे नतीजे में असांजे कबीले जा माण्हू निंदड़का ऐं बेवाहा ऐं मोगा बणिजी निरासाई जे आलम में पंहिंजो जीवन घारनि था। उन्हनि जी कंहिंखे बि का चिंता का ॻणती कान्हे। असीं पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं किथे गुज़ारींदासीं तंहिं ॻाल्हि जी कहिड़ी अहमियत आहे। असांजी हयाती जा उहे ॾींहं किथे घणा त कोन आहिनि। चंद के पहर ॾींहं ॿ टे वधीक सियारा ऐं पोइ बस। उन्हनि अज़ीम कबीलनि जे नसलनि मां जेके कंहिं ज़माने में हिन धरतीअ ते रहंदा हुआ बाक़ी को बि न बचंदो, या वरी जेके हाणे नंढनि नंढनि गुरोहनि या टोलनि जी सूरत में झंगनि में ऐं ॿेलनि में भटकंदा ऐं रुलंदा था वतन, से ई वञी उन्हनि माण्हुनि जी क़बरुनि ते मातम करण लाइ बचंदा जेके कंहिं दौर में एतिरा ई ताक़तवर ऐं पुरमेद हुआ जेतिरा हिन वक़्तु अव्हीं आहियो। पर आउं पंहिंजे माण्हुनि जी ईअं इन रीत वेचारत जी हालत में मिटिजी फना थी वञण जो छो भला वेही मातम करियां। कबीला छा हूंदा आहिनि? रुगो कुझु माण्हुनि हिकु ई रंग नसल ॿोली ऐं सुभाउ सां तालुक़ रखंदड़ ऐं कुझु हिकिड़नि रीतनि रस्मनि खे मञींदड़नि जे हिन टुकड़े ज़मीन जे हिकिड़े कंहिं मख़सूस गोशे में फितरी तरह गॾु रहण कहण सां कबीला वजूद में अचनि था। माण्हू हिन संसार में हिकिड़ा अचनि था ऐं ॿिया वञनि था, बिल्कुलु ईअं ई जीअं समुंड जे मथाछिरे ते हिकिड़ियूं वीरियूं अचनि थियूं ऐं ॿियूं वञनि थियूं। इहो फितरत जो कानून आहे जंहिंखां अछे मुंहं वारा गोरा बि जिन सां संदन दावा मूजिब संदन ख़ुदा ईअं उथे वेहे हले फिरे ऐं ॻाल्हाए थो जीअं को दोस्त पंहिंजे कंहिं दोस्त सां हलंदो फिरंदो ऐं ॻाल्हाईंदो आहे। फितरत जे इन कानून खां मथ भरा या आज़ाद न आहिनि। हिकु ॻाल्हि जी असांखे अलबत्ता ख़बर आहे जेका कंहिं न कंहिं ॾींहुं गोरा बि ॼाणे वठंदा त असां सभिनी जो ख़ुदा साॻियो ई आहे। थी सघे थो त अव्हीं हिन वक़्तु ईअं सोचींदा हुजो त ख़ुदा बि अव्हां जी ईअं ई का ज़ाती मिल्कियत आहे जीअं अव्हीं असांजी ज़मीन खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत बनाइण घुरो था, पर अव्हां जा इहे झल न ॾींदड़ पाण सिरा इरादा ऐं अज़ाइम कॾहिं बि पूरा कोन थींदा। अव्हीं ख़ुदा ताला जहिड़ी ॿाझारी हस्तीअ खे जेका सभिनी रंगनि नसलुनि ऐं ॿोलियुनि वारनि माण्हुनि ते हिकु जहिड़ी महिरबान आहे पंहिंजी ज़र ख़रीद मिल्कियत बनाए नथा सघो, छो त ख़ुदा बहरहाल हर इंसान जो ख़ुदा आहे ऐं अव्हां जी नज़र में जेतिरो हू अव्हां गोरनि लाइ महिरबान आहे असांजी नज़र में हू असां ॻाढ़नि हिंदुस्तानियुनि लाइ बि पिण एतिरो ई महिरबान आहे। ही धरती जेका उन ॿाझारे धणीअ खे बेहद प्यारी आहे तंहिंखे कंहिं बि क़िस्म जो छियो पहुचाइण ॼण त उन ख़ालिक उन जे सर्जणहार जी बेअदबी करण जे बराबरि आहे। गोरे नसल वारा माण्हू बि ईअं ई हिन धरतीअ जे नक्शनि तां मिटिजी मिसारजी ऐं फना थी वेंदा जीअं ॿिया, ऐं शायदि तमामु सिघो ई ॿियनि सभिनी नसलनि जे कबीलनि जे फना थियण खां बि अॻु में अव्हीं जेका मदाई जेको ज़हर हिते हिन धरतीअ ते पखेड़े रहिया आहियो तंहिंजी ज़हरीली फिज़ा में अव्हीं बि हिकु ॾींहुं नेठि घुटिजी ॿुसाटिजी मरी वेंदव, पर अव्हीं पंहिंजे मरण या फना थियण ते बि चमकी रोशन थी वेंदा, ख़ुदा जी ताक़त सां सरशार थी वेंदा जंहिं अव्हां खे धरतीअ ते कंहिं ख़ासि मक़सद जी हासिलात लाइ नाज़िल कयो आहे त जीअं अव्हीं हिन धरतीअ मथां ऐं असीं ॻाढ़नि हिंदुस्तानियुनि मथां पंहिंजी नाजाइज़ हाकमियत मुसलत करे सघो। अव्हां जे हथां असांजी महकूमियत शायदि असांजी तक़दीर में लिखियल आहे। इहा तक़दीर असां लाइ हिकु इसरार ऐं राज़ बणियल आहे, असां लाइ बुझारत बणियल आहे, छो त अञा ताईं असीं इहो बि न सम्झी सघिया आहियूं त नेठि बि सॼे माहे माल खे छो हिलाल कयो वञे ऐं झंगली घोड़े खे पालतू जानवर बनायो वञे, पर पोइ बि हिन झंगली या ॿेले जा पुरस्रार ऐं ॻुझा गोशा कुंड पासा अनेक माण्हुनि जी ख़ुशबूअ सां उन्हनि जी सुगंध सां वासियल आहिनि ऐं इहा ॻाल्हि बि असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे। घाटनि वणनि जा झुगिटा जेके कंहिं ज़माने में बेशुमार ऐं अणखुट हूंदा हुआ से अॼु किथे आहिनि? छा उहे सदा लाइ ख़तम थी विया? उन्हनि वणनि जूं टारियूं जेके ऊचियूं ऐं घाटियूं ऐं पननि सां भरपूर हूंदियूं हुयूं केॾांहुं वयूं? छा उहे बि ख़तम थी वयूं? बाज़ पखी जेके असां में अज़म ऐं हौसलो उतींदा हुआ मंज़िल जी तलाश लाइ उद्दम ऐं उत्साह जाॻाईंदा हुआ, से बाज़ तिन जा उभ मथे लामारा अॼु नज़र नथा अचनि। उहे बाज़ पखी केॾांहुं वया? छा उहे बि ख़तम थी विया?
त पोइ बाक़ी बचियो बि छा आहे। तेज़ रफ़्तार घोड़नि जूं कहिड़ियूं वेही ॻाल्हियूं कजनि, शिकार खेॾण जे जोश ऐं जनून जूं कहिड़ियूं वेही ॻाल्हियूं कजनि, सभु कुझु त ख़तम थी वियो आहे, लुटिजी चुको आहे, त पोइ बचियो बाक़ी छा आहे। ज़िंदगीअ जो समूरो लुत्फ़, सभई अलबेलायाऊं ऐं रंगीनियूं त ख़तम थी चुकियूं आहिनि। हाणे त बसि रुॻो जीअणो ई आहे, कंहिं ज़िंदा लाश वांगुरु। पर न, इतां खां ई, इन नुक़्ते खां ई जीअण जो उमंग जागे थो, जीअण जी नएं सिर सिक उथे थी, शुरूआत थिए थी, ख़ुशगवार, बावकार, आज़ाद ज़िंदगी खे माणण ऐं उन खां जीअण जी सिक ऐं उन जी हासिलात लाइ जदोजहद करण जी शुरूआत। त ॻाल्हि इहा आहे त असीं अव्हां जे इन ई पैगाम, जंहिंमें अव्हां चवराए मोकिलियो आहे त अव्हीं असांजूं ज़मीनूं ख़रीदण घुरो था, तंहिं ते सोच वीचार कंदासूं। जेकॾहिं असां अव्हां जी ॻाल्हि मञे वरिती त शायदि जंहिं मख़सूस इलाइक़े ॾियण जो अव्हां असां सां वाइदो कयो आहे, सो त शायदि असांखे मिली वञे, जिते असीं पंहिंजी कबीले जे वजूद जा बाक़ी के थोरा ॾींहं जीअं अव्हीं चाहियो था तीअं गुज़ारे सघूं। पर यादि रखिजो त जॾहिं सुर्ख रूह हिंदुस्तानियुनि जे नस्ल जो आख़िरी माण्हू हिन सिफ़े हस्ती तां मिटिजी ख़तम थी वेंदो ऐं उन नस्ल जे माण्हुनि जी यादि महज़ ईअं वञी बाक़ी बचंदी जीअं खुलियल मैदाननि मथां को हेकलो रोलाक बादल गुज़रंदो हलियो वेंदो आहे। या थी सघे थो त अव्हीं असां बाबति सभु कुझु विसारे छॾियो ऐं अव्हां खे कुझु बि यादि न रहे, पर पोइ बि यादि रखिजो त हिननि सामूंडी पटियुनि ऐं सागर किनारनि मथां ऐं झरजंग ऐं ॿेलनि में असां माण्हुनि जा अरवा भिटकंदा रहंदा, छो त असीं पंहिंजे हिन जनम भूमीअ धरतीअ माउ सां ईअं मोहबत करियूं था जीअं को उभम ॿार पंहिंजी माउ जे दिलि जी धड़कन सां प्यार कंदो आहे। जेकॾहिं असीं पंहिंजूं ज़मीनूं अव्हां खे विकिणी खणी ॾियूं, तॾहिं बि अव्हीं उन सां ईअं ई मोहबत कजो जीअं असीं उन सां कंदा आहियूं, या जीअं असां उन सां कई आहे। हिन धरतीअ जी ईअं सार संभाल लहिजो जीअं असां उन जी कई आहे। अॼु जंहिं हालत में अव्हीं ही ज़मीन असां खां ख़रीद करियो था, तंहिंजो नक्श पंहिंजनि ज़हनुनि में चङी तरह चिटे छॾियो ऐं हिन धरतीअ जो ख़्यालु पंहिंजे कुल सग सां, पंहिंजे पूरे दिमाग़ ऐं दिलि सां ऐं पूरी तवजह ऐं तन मन सां उन जो ख़्यालु रखिजो त जीअं अव्हां जा ईंदड़ नस्ल बि हिन धरतीअ सां ईअं ई प्यार कनि जीअं ख़ुदा ताला असां सभिनी सां प्यार करे थो। असीं रुॻी हिकु ॻाल्हि ॼाणूं था त अव्हां जो ख़ुदा ऐं असांजो ख़ुदा हिकु ई आहे, साॻियो ई आहे, को ॿियो नाहे। हीअ धरती उन खे निहायती प्यारी आहे। सभिनी इंसाननि, सभिनी क़ौमुनि जो जेको हशर थियणो आहे, गोरा उन खां छुटल न आहिनि ऐं ईअं बि थी सघे थो त असीं पाण में भाइरी हुजऊं। इहो त असीं ईंदड़ वक़्त में ई ॾिसंदासूं त तव्हीं कहिड़ी राह जी चूंड करियो था, भाई पी वारी या का ॿी, ऐं अव्हां जो हशर, अव्हां जे नस्लनि जो हशर कहिड़ो थो थिए, सो बि ॾिसणो आहे ऐं ॾिसी रहबो। सामाईन, हाणे अव्हां सिंध जे ॾाहे साईं मोहम्मद इब्राहिम जोए जी किताब सिंध जा मूं सपननि में सोची मां हिकु अहम लेख, जंहिंजो उनवान हुयो असीं पंहिंजी धरतीअ जो सौदो नथा करे सघूं। 1854 में हिकु रेड इंडियन कबीले सियाटल जे सरदार जो अमरीकी सदर जे नाले हिकु ख़त पेश कयो वियो। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।